आम खबर अवां ताईं पहुचाईंदा हलूं। हैदराबाद में नवाब शाह पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी के वाइस चांसलर के उहिदे लाइ ॾिनल इश्तिहार बाबत केस की ॿुधणी थी आहे। हैदराबाद में नवाब शाह पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी के वाइस चांसलर के उहिदे लाइ ॾिनल इश्तिहार बाबत केस की ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट वाइस चांसलर के उहिदे लाइ ॾिनल इश्तिहार 11 ऑगस्ट ताईं मुअत्तल करे छॾियो हो। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त हैदराबाद में नवाब शाह पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी के वाइस चांसलर के उहिदे लाइ ॾिनल इश्तिहार बाबत केस की ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट वाइस चांसलर के उहिदे लाइ ॾिनल इश्तिहार 11 ऑगस्ट ताईं मुअत्तल करे छॾियो आहे। अपडेट कयूं पिया। हैदराबाद में नवाब शाह पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी के वाइस चांसलर के उहिदे लाइ ॾिनल इश्तिहार बाबत केस की ॿुधणी थी। सिंध हाई कोर्ट वाइस चांसलर के उहिदे लाइ ॾिनल इश्तिहार 11 अगस्त ताईं मुअत्तल करे छॾियो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में नसीर चना खां। नसीर आगाह कजो। जी बिल्कुल। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद सिंध हुकूमत पारा नवाब शाह पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी के वाइस चांसलर लाइ ॾिनल इश्तिहार के 11 अगस्त ताईं मुअत्तल करे छॾियो आहे। सर्किट बेंच हैदराबाद में जस्टिस अरशद हुसैन खान ऐं जस्टिस इरशाद शाह जी डबल बेंच में ॿुधणी थी आहे, जंहिं दौरान दरख़्वास्त गुज़ार जेको डॉक्टर गुलशन मेमन वो पेश थियो। दरख़्वास्त गुज़ार पंहिंजे अदालत में मौक़िफ़ अख़्तियार कयो त सिंध हुकूमत पारा नवाब शाह पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी लाइ 29 जून ते वाइस चांसलर के उहिदे लाइ इश्तिहार जारी कयो वियो हो, जेको सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट के फैसलनि खां वर्ज़ी कई वई आहे। 2019 में 1 जनवरी ते इश्तिहार आयो हो, जंहिंमें क्वालिफिकेशन चेंज कई वई हुई। हाई कोर्ट फैसलो ॾिनो हो त हिन इश्तिहार में का बि तब्दीली नथा आणे सघियो। सुप्रीम कोर्ट जा बि हिन साॻी इश्तिहार ते डायरेक्शन आहिनि त हिन इश्तिहार के बरक़रार रखियो वञे। सिंध हुकूमत यूनिवर्सिटी ऐं बोर्ड खाते पारां हुन इश्तिहार के बरक़रार रखण बजाय 29 जून ते ॾिनल इश्तिहार में क्राइटेरिया चेंज करे उम्मीदवार की उमिरि 62 मां 62 वधाए 65 करे छॾी आहे। तहक़ीक़ी जनरल जो अंग जेको हुयो उन जी घटिताई करे 15 करे छॾियो आहे, जेको हेक जे रूल जी उबतड़ आहे। अदालत धुरनि जा दलील ॿुधण खां पोइ हुकुम ॾिनो त सिंध हुकूमत जे यूनिवर्सिटी ऐं बोर्ड खाते पारां 29 जून ते जेको इश्तिहार जारी कयो वियो हो उनखे मुअत्तल कंदे ॿुधणी 11 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी महिरबानी अवां जी नसीर अपडेट करण लाइ।